अफ़गान तालिबान दहशतगर्दनि जे दरअंदाज़ीअ में सहूलियतकारी कनि था। अफ़गान तालिबान पाकिस्तान समेत पूरे दुनिया लाइ ख़तरो बणिजी चुका आहिनि। बॉर्डर मैनेजमेंट ते सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा कई वेंदी आहे। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में इंतहाई मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम गठजोड़ आहे। इन गठजोड़ जे सहूलियतकारी फितना अल ख़्वारिज कंदा आहिनि। नॉन कस्टम गाॾियूं आबगादी हमलनि में इस्तेमालु थियनि थियूं। DGI-SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरीअ जी सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। पाक फ़ौज जे तर्जुमान ॿुधायो त हलंदड़ साल मुल्क में ऑपरेशन्स में मजमूई तौरु 1873 दहशतगर्द जहन्नम भेड़ा थिया, जिन में 136 अफ़गानी बि शामिल आहिनि। पाक अफ़गान बॉर्डर ॾुखियनि रस्तनि ते ॿधलु आहे। KP में पाक अफ़गान सरहद 1229 किलोमीटर आहे। पोस्टुनि जो फ़ासिलो 20 खां 25 किलोमीटरनि ताईं बि आहे। सिंध ऐं पंजाब जे भेट में KP में बॉर्डर जे ॿिन्ही पासनि खां ॻोठा आहिनि। अहिड़ी सूरतहाल में अच वञ ते ज़ाब्तो आणणु हिकु चैलेंज आहे। पाक अफ़गान वापार जी बंदिश सिक्योरिटी ऐं अवाम जे जान तोड़े माल जे तहफ़ुज़ सां जुड़ियल आहे। ब्लड एंड बिज़नेस गॾु नथा हली सघनि। दुनिया जी का ताक़त पाकिस्तान खे शिकस्त नथी ॾेई सघे। खिते में अमुन जे क़याम लाइ अफ़गानिस्तान में अमुन ज़रूरी आहे। पाकिस्तान अफ़गान अवाम जी ख़ुशहाली ऐं तरक़ी चाहे थो। अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी क़बूलण जोॻी नाहे। अफ़गानिस्तान खे चयो पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु थियणु न ॾिए। अफ़गान पनाहगीरनि खे वतन वापसि इज़त सां मोकिले रहिया आहियूं। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सदर आसिफ अली ज़रदारीअ जो नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। ISPR मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारीअ 27वीं नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब बि कयो। सदर वर्कशॉप मुकमल कंदड़नि में सर्टिफिकेट विरहाया। पार्लियामेंटेरियन्स, सीनियर सिविल मिलिट्री ऑफिसरनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जी शिरकत। सदर जो चवणु आहे त क़ौमी यकजहती, बाख़बर क़यादत ऐं मज़बूत पॉलिसी साज़ी वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पाकिस्तान खे दरपेश सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ जामी हिकमत अमली अणतर आहे। पीपल्स पार्टी कॾहिं कंहिं साज़िश जो हिसो नाहे रही। पीपल्स पार्टी जेलनि में वञी बि बयानियो न बदिलायो। पीपल्स पार्टी हमेशह इदारनि खे मज़बूत करण जी ॻाल्हि कई। ॿियनि जमायतुनि जो मौक़िफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तब्दील थींदो रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहदुल मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी मुल्क ऐं क़ौम जे लाइ जेकी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, उन्हनि जो मिसाल सॼी दुनिया में नथो मिले। पूरी दुनिया तस्लीम करे थी त एटमी ताक़त जो बुनियादु रखंदड़ क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। आसिफ अली ज़रदारीअ पाकिस्तान खपे जो नारो लॻाए सभिनी खे मुतहद कयो। पीपल्स पार्टी सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी। कुझु माण्हुनि जी इक़्तिदार में अचण जी सोच ऐं अंदाज़ अलॻि हूंदो आहे। PPI जी सोच हमेशह जमहूरी रही आहे। PPI जो बयानियो ऐं जदोजहद हमेशह मुल्क लाइ रही आहे। 58 सालनि में साज़िशूं बि थियूं ऐं मीडिया ट्रायल बि कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी बिना के ॾोह जे 12 साल जेल में रहियो। PP कॾहिं बि पंहिंजो बयानियो तब्दील न कयो। क़यामत ताईं पीपल्स पार्टी अवाम ऐं मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾींदी रहंदी। PPI जे 58 यौम तासीस जे मौक़े ते 100 हंधनि ते इज्तिमा थींदा, जिन खे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी हिकु ई वक़्तु ख़िताब कंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तरक़ियाती पोर्टफोलियो जो इजलास। 16 सिहत जे मनसूबनि खे मौजूदा माली साल में अवाम लाइ खोलण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सिहत खाते खे तरक़ियाती मनसूबनि ते कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सिहत खाते पारां ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सालियाने तरक़ियाती प्रोग्राम में 178 मनसूबा शामिल आहिनि, जिन मां 140 जारी ऐं 38 नवनि मनसूबनि लाइ 145 अरब रुपयनि खां वधीक रक़म मुख़्तस कई वई आहे। 17 नवंबर 2025 ताईं फंडनि जो 21% इस्तेमालु थी चुको। तदरीसी इस्पतालुनि, ज़िलई इस्पतालुनि, तिबी तालीम, हिफ़ाज़ती प्रोग्राम्स ऐं परॾे इमदादी मनसूबनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिहत जा अहम मनसूबा ज़िंदगी बचाइण लाइ सहूलियत आहिनि, देर बर्दाश्त जोगी नाहे। फंड जारी करे रज़ाक़ाबाद मेडिकल कॉम्प्लेक्स मनसूबे खे बिना रौनक जे मुकमल कयो वञे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में फ़लस्तीन सां एके जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। मज़लूम फ़लस्तीनियुनि जी हिमायत में रैलियूं कढी एके जो इज़हार कयो पियो वञे। आलमी बिरादरी ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि जो इसराइली ज़ुल्मनि खे फ़ौरी तौर ते बंदि कराइण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां फ़लस्तीनी अवाम जी ख़ुदि मुख़्तियारी वारे हक़ जी मज़बूत हिमायत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी जो फ़लस्तीन सां यकजहतीअ जे आलमी ॾियारे ते पैगाम। चवे थो 1967 खां पहिरियां जी सरहदुनि मुताबिक़ आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार फ़लस्तीनी रियासत जा हामी आहियूं। पाकिस्तान आज़ादु फ़लस्तीन वारे मौक़िफ़ ते ग़ैर मशरूत हिमायत जारी रखंदो। अॼोके ॾींहुं बहादुर फ़लस्तीनी अवाम जी साबित क़दमीअ खे सलाम पेश करियूं था। फ़लस्तीनियुनि जे बेमिसाल हिमत ऐं पुख़्ते हौसले तारीख़ में नओं बाब रक़म कयो।
पाकिस्तान हर आलमी फोरम ते इसराइली क़ाबिज़ फ़ौज जे ज़ालिमनि जी मज़म्मत कई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो फ़लस्तीन सां यकजहतीअ जे आलमी ॾियारे ते पैगाम। वज़ीर आज़म पारां गॾियल क़ौमुनि जे ठहराउ मुताबिक़ फ़लस्तीन मसइले जे हल जी ज़रूरत ते ज़ोर। शहबाज़ शरीफ़ फ़लस्तीनी आवाम जे जाइज़ हक़नि जे मुकमल हिमायत जो अज़म वरजायो। चवे थो फ़लस्तीनियुनि जी पंहिंजी सरज़मीन खां महरूमी ऐं हुन जी तबाही जहिड़नि सानियनि खे मुंहुं ॾिनो। पाकिस्तान जाइज़ मज़ामत, आज़ादी, वक़ार, अमुन ऐं ख़ुशहालीअ लाइ जदोजहद सां गॾु आहे। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो फ़लस्तीनी अवाम सां एके जे ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त हाणे आलमी बिरादरी लाइ इहो अणिटर बणिजी चुको आहे त इहा रियासती हल लाइ फ़ैसिलाइतो क़दम खणे। आलमी बिरादरी ताज़ी जंग बंदीअ खे पाइदार ऐं मुनसिफ़ाणे अमुन में तब्दील करे। पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम लाइ हिमायत जारी रखंदो। पीपल्स पार्टी हमेशह फ़लस्तीनी अवाम सां मज़बूती सां गॾु बीठल रही आहे। पीपल्स पार्टी उन आज़ादु फ़लस्तीनी रियासत जे क़याम लाइ आवाज़ु उथारींदी रहंदी जंहिंजो गादीअ वारो शहर अल-क़ुद्स अल-शरीफ़ हूंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सेवण आमद। वॾे वज़ीर सेवण भानसैदाबाद, बंबा, जंगारा, बाजारा ऐं कई में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ताज़ियतूं कयूं। वॾे वज़ीर भानसैदाबाद प्रेस क्लब जो दौरो बि कयो। सहाफ़ी आदम मिंगल सां संदसि भेण जे लाॾाणे ते ताज़ियत। वॾे वज़ीर जी सहाफ़ियुनि सां मुलाक़ात, सहाफ़ियुनि मसइलनि बाबति आगाही ॾिनी। वॾे वज़ीर पारां सहाफ़ियुनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण जी ख़ातिरी। वॾे वज़ीर प्रेस क्लब जे नईं ठहंदड़ इमारत जो मुआइनो कयो। DC जाम शुरू खे प्रेस क्लब जी इमारत जो रहियल कमु जल्द मुकमल करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल मुकमल थियण खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। सुबुह 9 वॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहियो। चूंडुनि में 8,478 वकील पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। सदारती उहिदे लाइ 3 उमेदवारनि बैरिस्टर सरफराज़ मैतलो, हसीब जमाली ऐं वहाब बलोच विच में मुक़ाबिलो। नायब सदर जे उहिदे लाइ 8 उमेदवार मैदान में लथल। जनरल सेक्रेटरीअ जे उहिदे लाइ 3 उमेदवारनि में चोटीअ जो मुक़ाबिलो। बुलड़ी शाह करीम वेझो बिंदुरनि में जहिड़ो फायरिंग, हिकु ॼणो क़तलु। ॻोठ मीर मोहम्मद जमारी भरिसां अछे जंड में पखियुनि जे शिकार तां जहिड़ी थी पियो। गोली लॻण सबबि हुसैन मला मारिजी वियो। वाक़िए खां पोइ ॿिन्ही धुरनि में छिकताण तेज़। मलीर जे इलाइक़े शाह लतीफ़ टाउन थाणे जी हद मां औरत जो गलो कपियल लाश हथ। गुलशन वकास फेज़ 2 वेझो झंग मां मिलियल लाश जी सुञाणप 45 वरनि जी शबाना ज़ाल वज़ीर नाले सां थी। औरत जो लाश ईदी सर्दखाने मुंतक़िल। पुलिस पारां वाक़िए जी जांच जारी आहे। T20 मुल्की सीरीज़ जे फाइनल में पाकिस्तान ऐं श्रीलंका आम्हूं साम्हूं। श्रीलंका जे क़ौमी टीम जे ख़िलाफ़ बैटिंग। पाकिस्तान पारां टॉस खटी फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। श्रीलंकन टीम आख़िरी लीग मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई फाइनल में जॻह ठाही हुई। ऐं आवाज़ TV जे सॾ ते मंशियात ऐं बदअमनीअ खां आदि सिंध जे सिरे 7 डिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जूं सरगर्मियूं तेज़ थी वियूं। सिंध जे कुंड कुड़श में सक़ाफ़ती रंग निखरी पिया। स्कूलनि में बि तक़रीबूं, सिंधी गीतनि ते रक़्स, टेबलोज़ पेश, सुघड़े मच कचहरियूं।